शाह साहब वॾी महिरबानी, तव्हां काफ़ी टाइम ॾिनो आहे असांखे। तो हाणे कुझु तव्हां भला पंहिंजे ॾिने मां कुझु असांखे मतिलबु कुझु शाइरी ॿुधायो, ऐं पंहिंजी शाइरी स्पेशली, ऐं हिकु ॿ ॿुधायो, नज़म ॿुधायो, बसि असांखे ॿुधायो त इहो जीअं ॿिया माण्हू बि ॿुधनि। ऐं हीअ मां सम्झां थो त इंटरव्यू जेकॾहिं डिटेल में ही दोस्त ॿुधंदा त काफ़ी उन्हनि खे शयूं मिलंदियूं, मतिलबु मयार बि मिलंदो, कुझु गाइडेंसिस बि आहिनि, मतिलबु हिकिड़ी गाइडलाइन माना खपे थी। जी शाह साहब। हा उसामा, मां आवर्द जो क़ाइल न आहियां, आमद जो क़ाइल आहियां। शाइरी आमद सां थींदी आहे, आवर्दगीअ वारी शाइरी जेका आहे उहो कम अज़ कम मां उन माना फारसी लफ़्ज़नि खां हिन खां कटे करे, माना जेका कोशिशि करे लिखी वञे, उनजो मिज़ाज न हुजे, न ठहे, उहा कैफ़ियत न जुड़े, ऐं उहो पाण ते जबर करे, उहो जेको माण्हू फ़ाइलातुनि वारी शाइरी करे, इहा अहिड़े क़िस्म जी शाइरी असां भुगनि में बि कंदा हुआसीं। त उहो कमु मां त सची ॿुधायां त मूंखे खिल ईंदी आहे कॾहिं कॾहिं अहिड़े क़िस्म जी शाइरी ते जेका आवर्दगीअ वारी शाइरी हुजे, जेका कोशिशि करे जबर करे पाण ते कई वञे। त मुंहिंजी हिकिड़ी राति जो साम्हूं मुंहिंजो अहिड़ी कैफ़ियत जुड़ी जो जेकॾहिं मूंसां जिस्म साथ ॾिए त मां राति जो नज़मनि जो पूरो किताबु लिखां। वाह। ऐं मूं 3 तवील नज़म उन राति जो लिखिया, जंहिंजो हिकिड़ो नज़म जेको आहे मुंहिंजो तव्हां यूट्यूब में जेके मुंहिंजो वीडियोज़ तव्हां हलायूं उन में शामिलु आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं मूं राति जी सांत में तुंहिंजूं यादूं अचनि नज़म पेश कयो, त उन खां पोइ वरी ख़्यालु आयो त आख़िर नज़म आहे छा, त पंहिंजो पाण कलम हलणु लॻो, त मूं कलम लिखियो पए त कविता का महबूबा आहे। कविता का महबूबा, हा, नज़म जेको महबूबा आहे, आज़ाद नज़म जेको कविता का महबूबा आहे। ॾिसी दुनिया की सुतल निंड में धीरे धीरे मन आगुर में पेर धरे थी। नज़म ईअं थो अचे, कविता का महबूबा आहे। ॾिसी दुनिया खे सुतल निंड में धीरे धीरे मन आगुर में पेर धरे थी। ख्वाब किनारे मूंखे उथारे कंहिं ॿेले में वठी वञे थी, लिकी पवे थी। घाटो ॿेलो आउं अकेलो चौधर चिप चिपात ॾिसां थो, राका संजो राज ॾिसां थो। अज़ाबनि जा सप चुरनि था, अरमाननि जूं अची बलाऊं कनि थियूं मूं ते ख़ूब हलाऊं। मन मुंहिंजे खे थी छाड़नि थियूं, पर मां ॻोल्हियां कविता खे थो। कविता राणी ज़ाहिर थिए थी, मन मुंहिंजे सां खे ॾे थी, दिलि मुंहिंजी भी आहे गहेली, हुन लाइ कविता आहे पहेली। पोइ कविता खे करे सहेली, हूअ खे ॾे थी राति रिड़े थी, मां जाॻां थो दुनिया सारी निंड करे थी। वाह वाह। त इहो हाणे आज़ाद नज़म में हुसाम छा आहे त उहो मख़सूस बहर हूंदो आहे, उन में काफ़ीअ जी पाबंदी कोन्हे, बहर ज़रूरी आहे। हा, उन में सिटूं नंढियूं वॾियूं थींदियूं आहिनि, छो त उन मज़ूफ़ घणा ईंदा आहिनि, उहो हज़फ रुकन खे करण जी इजाज़त आहे आज़ाद नज़म, पर उनजो बहर मख़सूस जेको आहे क़ाइमु रखिणो आहे आख़िर ताईं। सही ॻाल्हि आहे। बाक़ी जेको नसरी नज़म आहे, नसरी नज़म में मां सम्झां थो मुंहिंजो थोरो मां हिन ते ॻाल्हायां त नज़म छा आहे, त उन नसरी नज़म में इज़हार नसरानो हूंदो आहे, ख़्यालु नज़मानो हूंदो आहे। हाणे मां पंहिंजो हिकिड़ो नसरी नज़म थो तव्हां। घाटो ॿेलो कारी रात उत्तरवा, घाटो ॿेलो कारी रात उत्तरवा, उभ में झुड़ मींहं जी फुड़ फुड़, विञायल पेचरो गप चिक पोइ बि पिरीअ जी छिक। त उन में नसरी नज़म में ईअं क्लाइमेक्स थिए थो, जीअं कहाणी में आख़िर में क्लाइमेक्स आणिबो आहे, ईअं उनजो ख़्यालु जेको आहे अध में इज़हार जी न वञे, उनजो ख़्यालु जेको आहे आख़िर में उनखे बाया तकमील ते पहुचे। नसरी नज़म में इहा शइ जेका न हूंदी त उहो नसरी नज़म मार खाई वेंदो। त वाई शाह साहब का यादि आहे, वाई का ॿुधायो। वाई
भेत हाँ भेत मां कुझु कॾहिं कॾहिं मां SMS कंदो आहियां दोस्तनि खां पोइ के सुठियूं शयूं मूंखां तकलीफ़ थी वेंदियूं आहिनि त वरी उहे मां महफ़ूज़ करे रखंदो आहियां या उसां तोखे ॾींदो आहे तूं हुनखे महफ़ूज़ कंदो आहीं त अहिड़े नमूने सां अॼुकल्ह जेको मूं भेत ॾांहुं मुंहिंजी रुगबत थी आहे त हिकिड़ो भेत थो मां पढ़ां जेको मूं हिन पंहिंजे हिन सेट में मोबाइल टेलीफोन सेट में मूं टाइप कयो आहे ॿुधायो जानी मुंहिंजी जिंद जॾहिं जुड़ी तोसां जानी मुंहिंजी जिंद जानी मुंहिंजी जिंद जॾहिं जुड़ी तोसां तो लाइ तड़पी सिंध घुमी ऐं घुमी ॾिठुमि हिंद रूह अंदरि थियुमि रिंद तुंहिंजी यार तलाश में त अहिड़े नमूने सां हिकिड़ो इन में ई टाइप थियल हिकिड़ो नज़म मूंखे मूं वटि पियो आहे मां पेश कंदुसि त अची अङण शाल अची अङण शाल करी कहल असां ते अची अङण शाल करी कहल असां ते दिलबर तुंहिंजे दीदार लाइ सिकंदे थियण मिसाल अंदर जा अहवाल अच त तोसां ओरिया त अहिड़े नमूने सां मूं जेको उर्दू में शाइरी कई आहे हाणे उहो शइ उहो पढ़ा ॾांहुं अञा हलनि था त मां थोरो जेकॾहिं मूंखे इजाज़त तव्हां ॾियो त मां उहो थोरो मुंहिंजो दिलि थी चवे त तव्हांखे पंहिंजो उर्दू शाइरी जेका आहे ॿुधायां